अदा अस्सलाम वालेकुम। ये असांजो कारीगर आहे उस्ताद अणखुट मोहम्मद ईसा उर्फ अणखुट दादू शहर में रहंदो आहे। भाऊ मूंखे बाजो ठाहे ॾिनो अथसि पर फर्स्ट क्लास माण्हू। ही कमाणियूं सेट करे ॾिनूं अथसि। माशाल्लाह ॾाढो माना रूह सां, छो जो ही बि मुंहिंजे उस्ताद जो बाजो आहे, उस्ताद अलदा जो पुराणी निशानी आहे। माना 2001 खां वठी जॾहिं मुंहिंजी शुरूआत थी त न उन जे दौर खां पोइ हा उहो वरी जो खिलण तो वणे खिलता, मूंखे तुंहिंजो खिलण तो वणे खिलता, तो त खिलंदे खसिया मुंहिंजे दिल में चा, तो त खिलंदे खसिया मुंहिंजे दिल में चा, मूंखे तुंहिंजो खिलण तो वणे खिलता, मूंखे तुंहिंजो खिलण थो वणे खिल मिठा, तो त खिलंदे खसिया मुंहिंजे दिल में चा, तो त खिलंदे खसिया मुंहिंजे दिल में चा, जग सॼो ही ख़ुशियुनि जो खज़ानो थी पए, 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 हा मेहा जे करी तूं बि शामिल मिठा, हा मेहा जे करी तूं बि शामिल मिठा, अनमोल हैदरी असांजो भलोर सिंगर, असांजे मुंहिंजे नाले भाई जो फर्ज़ंद आहे मोहम्मद शरीफ कंवर साहब जो, असांजो बचो आहे भाइटियो आहे, उहो ॾिसे पियो असांखे। ॿिया एतिरा दोस्त अञा कोन्हनि हेॾे असां ॾे तवजो था कनि, पर पाण ई अणखुट खे ॾिसंदा पिया।
वारे उस्ताद के गाएगा वाह 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 वाहन खुटवा दुखी बजे दुख जा ओछा करे बाप नज़ीर सूर साथिया ॿियो चाक पवन था चीर वसुन चीज़ल ॾिस फ़कीर जेके सूरन में जसरी शाहरुआ ना मुखा केड़ा था अभी हाल पुछो भाऊ भेट
कदर करे अला कदर करे सब फोटू फाड़े लो बेवफा बेवफा सब फोटू फाड़े लो बेवफा बेवफा केड़ा था हाल पूछो भाव के हाल पूछो जो अंदर साड़े वो बेवफा 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 साड़े वयो बेवफा 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 जा अदाई असांजो भा पीड़ी प्यारो खालिद हुसैन अदा याली मदद साईं पीर मोराली मदद ऐं अदा मुख्तियार जियो शहर में